माल जी ज़कात भी साल में हिकिड़ो दफ़ो ॾियणी आहे ऐं ज़कात ज़रूर कढो मुंहिंजा प्यारा भाइरो। हबीब करीम फरमाए वहफ़िज़ू अमवालकुम बिज़्ज़कात, तव्हांखे पंहिंजो माल महफ़ूज़ करणो आहे, माल जी हिफ़ाज़त करणी अथव त ज़कात कढो। ज़कात आहे घणी बाबा 40 पती 1000 ते 25 रुपया। 1000 रुपया अल्लाह साईं ॾेस त घणी ज़कात कढे साईं, लख रुपया अल्लाह साईं ॾेस त घणी ज़कात कढे 2500। लख रुपया अल्लाह साईं ॾेस त साल खां पोइ सिर्फ़ ऐं सिर्फ़ 2500 ज़कात कढी ग़रीब मिस्कीन कर्ज़दार उनखे ॾेई छॾे। हाणे अल्लाह साईं ऐलान थो करे त इन तुंहिंजे माल जी हिफ़ाज़त करण मां ते फ़र्ज़। मुंहिंजे पाक पैगंबर सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजे उम्मत ते हिकिड़ो अहिड़ो वक़्तु अचणो आहे जो वज़कात मग़रम आहे, मुंहिंजी उम्मत ज़कात खे चटी सम्झंदी, या असां ते चटी आहे। हालांकि इन ज़कात जे ॾियण सां माल पाक साफ़ थींदो आहे। चो इंशाअल्लाह ताला सभई चो इंशाअल्लाह ताला पंहिंजे माल जी ज़कात कढंदासीं। ॿी इबादत मां तव्हांखे अर्ज़ु कयो टी उहा आहे जेका रोज़ानो तव्हां असांखे 5 दफ़ा कंदा, जंहिंजो नालो अथव निमाज़। इमाम हुसैन साईं बि मैदान करबला में छा पढ़ी हुआ? निमाज़। हाणे सचो हुसैनी उहो आहे जेको निमाज़ पढ़े। मुंहिंजे पाक पैगंबर सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन फरमायो क़यामत जे ॾींहुं मां पंहिंजनि उम्मतनि खे सुञाणंदुमि। अर्ज़ु कयो साईं कीअं सुञाणंदो? फरमायो सुञाणण मुंहिंजो कमु आहे, निशानी खणी अचणु मुंहिंजे उम्मती जो कमु आहे। अर्ज़ु कयो साईं कहिड़ी निशानी? फरमायो अक़ीदा सही रखे, 5 वक़्त निमाज़ पढ़े, इहो क़यामत जे ॾींहुं क़बर मां उथंदो, उन जा 5 ई उज़वा चोॾींहं जे चंड वांगुरु पिया चमकंदा। अॼु पको इरादो कयो, चओ इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदासीं। बेनिमाज़ी जे लाइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा खोड़ फरमान आहिनि। हिकिड़ो फरमान सिर्फ़ तव्हांखे ॿुधायां थो, हिकिड़ो दुर्रतुन नासीन किताब जो नालो आहे, उन में लिखी पई आहे रिवायत त क़यामत जे ॾींहुं हिकिड़ा माण्हू उथंदा, महबूब करीम फरमाइनि था उन्हनि जे वात मां गंदगी ईअं वहंदी जीअं नलको गेड़जे उन मां पाणी निकिरे, गंदगी। फयुनादिल मुनादी मिन क़िबलिर रहमान हाउलाइल लज़ीना यशरबूनल ख़म्र, अल्लाह जे तरफ़ों ऐलान कंदो हे सदा इन्हनि माण्हुनि खे इन करे आहे जो दुनिया में नशो इस्तेमालु कंदो। मुस्तफ़ा करीम सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿिया माण्हू उथंदा, उन जूं ॿाहूं बि कपियल हूंदियूं, गोॾनि खां हेठि टंगियूं बि कपियल हूंदियूं, डडरी ते पिया सुरकंदा। फयुनादिल मुनादी मिन क़िबलिर रहमान हाउलाइल लज़ीना युज़ूनल जीरान, रब जे तरफ़ों ऐलान कंदो हे उहो माण्हू आहे जेको दुनिया में पाड़े वारनि खे ईज़ाईंदो। अॼु अज़म कयो चओ इंशाअल्लाह ताला पाड़े वारनि खे न ईज़ाईंदासीं। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं बि जिब्राइल ईंदो त मूंखे वसियत कंदो त पाड़े सिरनि सां सुठो हलो। मुंहिंजे हबीब करीम फरमायो उहो माण्हू काथे पको मोमिन आहे, पको जो खाई पी ढो करे सुम्ही पवे उन जो पाड़े सिरी बुखियो हुजे। मुस्तफ़ा करीम सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 4 क़िस्म माण्हुनि जो उथंदो, उन्हनि जी शक्ल मचियल हूंदी। फयुनादिल मुनादी मिन क़िबलिर रहमान हाउलाइल लज़ीना यतहावनून बिस्सलात, रब जे तरफ़ों ऐलान कंदो त उहे माण्हू जेके दुनिया में निमाज़ पढ़ण में सुस्ती कंदा हुआ। क़ुरान में भी लिखियो पिया फवैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून अल्लज़ीना हुम युराऊन व यमनऊनल माऊ। अल्लाह पाक फरमाए उन्हनि निमाज़नि लाइ वैल आहे, वैल जेके निमाज़ पढ़ण में छा था कनि, सुस्ती कान। फरमाए हाफ़िज़ू अला सलवात वस्सलातिल वुस्ता, हिफ़ाज़त कयो निमाज़ुनि जी, पर ख़ासि करे 3 पहरी जी निमाज़ जी घणी हिफ़ाज़त कयो।